कनि के हीरोनी सां गॾु पिया कनि। हाणे आउं छा करियां, मूंखे ख़बर ई कोन थी पए। आउं गाॾी ते बीठो आहियां, मूंखे खणी वञनि तो ते भाई फायर आहे। रोज़ी करियां बच्चनि खे मारे छॾिया चओ त हाणे पाण। बसर जिसकाणी भाउ अॻे जो कमु कंदो हुउसि। 2020 गाॾी ख़तमु कयोसीं न, ख़तमु करे दरख़्वास्त ॾिनी जज खे, जज खां बि ऑडर वरितोसीं। उहो जज जो ऑडर बि कोन थो हले। ऐं SP ऑफिस था वञूं, अवा हाणे तुंहिंजो इहो ख़तमु थी वेंदो नालो। GIP ऑफिस वारनि बि माना मुंहिंजो सॼी माना सॼो हितां इंक्वायरी कराए विया आहिनि। वरी मूं त कल्ह वरी इहो मसइलो थियो आहे। ऐं बेरोज़गार माण्हू बेरोज़गार थी वेंदो, ग़रीब माण्हू केरु ॾींदो मूंखे गाॾी हलाइण लाइ? सुनो हीउ 2 नंबर माण्हू आहे। ऐं गाॾी बि हलायां, हुन ते बि मुंहिंजे लाइ इहो मसइलो आहे। ईद जो सगोरो लॻियो आहे, पंहिंजे घर में वेठो आहियां। हाणे ॿुधायो छा करियां? रोज़ी हा कसमनामो ॾिनो आहे। हुते B सेक्शन ते कसमनामो लिखी करे ज़हीर शाह खे ॾेई आयो हुअसि, घर वारा ॾेई आया हुआ। मुंहिंजे गाॾी जो फोटो बि कढी B सेक्शन ते ॾेई आया हुआ त बाबा ठीकु आहे, हाणे आईंदा हिन जो कोन कंदा आहियूं। वरी मूं ते गंभनि जे ॻोठ वञी FIR कई अथनि। मूं कहिड़ो ॾोह कयो आहे भला? जेको ॾोह कयो आहे त जाम पाण खे मारे छॾियां रोज़ रोज़। उहो कोन मिलणो, SP खां मिलण ई कोन था ॾियनि। न जज वारो ऑडर असां खणी वियासीं थाणे में बि, ठीकु आहे। ओठो हो, हुन खणी लाथो, उपरे वरितो, हल हल वञ वञ। मूंखे उते B सेक्शन ते हो ओठो, उहो मूंखे माना शराब हणी मूंखे चालान करे। माना केॾी महिल कंहिंखां गॾु पिया चालान कनि, केॾी महिल कंहिंखां गॾु पिया कनि, के हीरोनी सां गॾु पिया कनि। हाणे आउं छा करियां, मूंखे ख़बर ई कोन थी पए। आउं गाॾी ते बीठो आहियां, मूंखे खणी वञनि तो ते भाई फायर आहे। कल्ह मूंखे फ़ोन आई, बाबा अचु गाॾी खणी अचां। गाॾी खणी पुलिस बि अची वई डिग। ऐं वरी आराम सां हलियो आयुसि घर। हाणे आउं छा करियां? रोज़ी करियां बच्चनि खे मारे छॾिया चओ त हाणे पाण ईअं ई थींदो बसि, या पाण खे मारे छॾिया ईअं ई थींदो। पाण गोली हणंदे देरि कोन कंदो, कसम ख़ुदा जो। इहो हथ सां ॿधो, असां सां इहो सिस्टम ख़तमु कयो वञे। ऐं सॼे पाड़े खां इंक्वायरी कराए चओ आउं वेठो आहियां किथे? पिपस कॉलोनी में। ऐं हिन सॼी का कॉलोनी मां पुछा कनि, जे ही माण्हू अहिड़ो ग़लति हुजे मूंखे गोली हणी छॾीनि बसि। ॿुधायो छा त करियां? ग़रीब माण्हू